पिरिया रोड में डिवाइस होल्डरनि जी दुकान ते अणॼातल 4 माण्हुनि जो मुबैना तौर हमलो। हिकु ॼणो हमदुल्ला बिरोही खंभे गुम कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिबि एहतिजाज कंदड़नि सनाउल्ला बिरोही ऐं ॿियनि चयो त 4 माण्हू कार में सवार थी औरतुनि जे विचां ज़बरदस्ती सेंटर में दाख़िल थी भञ-डाह करे डिवाइस 25 लख कैश रक़म ऐं हिकु ॼणे खे खंभे गुम करे छॾियो। हिननि चयो त खंभे गुम कयल नौजवान ऐं फुर थियल पैसा वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। जॾहिं त बेनज़ीर इनकम सपोर्ट ते अणॼातल शख़्सनि पारां हमले ऐं खंभे गुम कयल नौजवान जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त अणॼातल शख़्स ज़बरदस्ती नौजवान खे खंभे रहिया आहिनि ऐं कैश रक़म फुर करे रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि सनाउल्ला बिरोही, अब्दुल हादी पठान ऐं ॿियनि चयो त फुर थियल सामान, कैश रक़म वापसि करण ऐं खंभे गुम कयल नौजवान खे बाज़ियाब कराइण ताईं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर जो बाइकाट कयो वेंदो।